गोसपुर भरसा करमपुर थाने जी हद मच्छी बुंडोवार इलाके में पुलिस मोबाइल कल्टी, 4 एहलकार शहीद, 3 जख्मी। शहीद पुलिस एहलकारन में जकमाबाद वासी गुलाम यासीन लाशारी, वकार अहमद लाशारी, कश्मोर वासी इस्माइल गबोल, सखर वासी तालिब हुसैन शामिल। मर्द जख्मी एहलकार कंदकोट अस्पताल मुंतकिल। टेक्निक की एग्जीक्यूटिव कमेटी 19 मनसूबन की मंजूरी दी छड़ी। सिंध में बोर मुतासरन जा घर तामीर करण लाइ वफाक के हिस्से जा 30 अरब रुपया रखी छड़िया। कराची वाटर एंड सीवरेज सर्विस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट की फेज़ 2 की मंजूरी दी वही। कराची में ग्रीन लाइन BRT के ऑपरेशनल करण लाइ नज़रसानी थियल PC1 मंजूर किया वियो। नायब वजीर आज़म परॾही वजीर सागदार की सदारत टेक्निक जो इजलास। टेक्निक के एग्जीक्यूटिव बोर्ड 19 मनसूबन की मंजूरी दी वही। सिंध हाई कोर्ट अगस्त 2023 में इश्तिहार जरिए 1 खां 15 ग्रेड ताईं कयल 54,000 बर्तन के कलदम करार ॾेई छॾियो। अॻिते वॉक इन इंटरव्यू तहत का भी नौकरी ॾियण ते पाबंदी। आला अदालत MQM जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे बर्तन लाइ ॿीहर इंटरव्यू ऐं टेस्ट वठण जो हुकुम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध सरकार बर्तन बाबति ठहियल कानून तहत नयूं भर्तियूं करे। ग्रेड 1 खां 4 ऐं ग्रेड 5 खां 15 ताईं भर्तियूं ज़िले सतह ते कयूं वञनि। IMF बजट का पोइ बि डू मोर जो मुतालबो करे छॾियो। बिजली ऐं गैस में अघनि में फौरी तौर इज़ाफ़े जी घुर। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त बिजली महांगी करण लाइ नेपरा जे फ़ैसिले ते फौरी तौर अमल कयो वञे। नए माली साल में गैस जा अघ वधाए सब्सिडी कंट्रोल कई वञे। भिजा रोड में हलंदड़ ट्रेन में चढ़ण दौरान पैर तिरकण सबब नौजवान किरी फौत। कंडियारो वासी नौजवान नसीर मगरियो सखर एक्सप्रेस में चढ़ण दौरान हेठ किरी पियो। नौजवान के गणती चोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। खिपरे वेझो GDA से ताल्लुक रखंदड़ अगोणो तालुक़े नाज़िम खुदा बख्श दर्स मुहाफ़िज़ समेत बेदर्दी से क़त्ल। हथियार बंदन गोलियों हणी खुदा बख्श दर्स ने संदस गार्ड के क़त्ल करे छॾियो। ॿिन्ही मक़तूलनि जा मड़ अबान क़ब्रिस्तान में मिटी विया हवाले। जनाज़े नमाज़ में सवे शहरनि की शिरकत। इलाक़े में सोग। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। मरी बिरादरी से ताल्लुक रखंदड़ 2 ॼणा गिरफ़्तार। खाई थाने ते 6 जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। मीरपुर माथले के शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी की अमर तरफा पुट के कातिलन की गिरफ्तारी लाइ 3 जुलाई ते वज़ीर आला हाउस अॻियां धरने हणण जो ऐलान। पठानी गडानी जो चवणु आहे त पुलिस संदसि पुट के कातिलन के गिरफ्तार करण बदिरां रियायत ॾेई रही आहे। 3 जुलाई ते कराची प्रेस क्लब खां रैली कढी वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हयो वेंदो। थुल भरसा ईद दिहाड़े गुम थियल 2 नींगरनि की अगवा की तस्दीक। धाड़ेलनि जो मुगवी नींगर के वारसनि से राब्तो। 1 करोड़ रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि फोन करे 1 नींगर के मारण जो इतला ॾिनो आहे। ॿिए जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग घुरे रहिया आहिनि। हू ग़रीब आहिनि। नोटिस वठी नींगर के बाज़ियाब करायो वञे। भारत दक्षिण अफ्रीका के शिकस्त ॾेई ॿियो भेरो T20 जो चैंपियन बणिजी वियो। दक्षिण अफ्रीका की टीम 177 रन्सनि के हदफ के जवाब में 169 रन्सूं ठाहे सघी। क्लासन की 50 भी टीम के खटराए न सघी। भारत तरफा हार्दिक पांड्या 3, अर्शदीप ऐं जसप्रीत बुमराह 2 विकेटूं हासिल कयूं।